अस्सलाम वालेकुम या अली मदद जी सिंध जी लतीफ़ जी धरती जी लतीफ़ जी ॿोली। मां तव्हांजो पंहिंजो अदाकार सतार लाल उर्फ मज्जू। दोस्तो मां तव्हांखे हिकु अहिड़े अदाकार सां कचहरी थो करायां ऐं जेको असांजे सिंध जो तमामु बहितरीनु स्टेट जो अदाकार आहे ऐं टीवी जो बि बहितरीनु आर्टिस्ट आहे। मुंहिंजो यूट्यूब ते चैनल आहे मज्जू सतार लाल। हीउ प्रोग्राम जेको हीउ अॼु कयूं था इन प्रोग्राम जो नालो आहे मेहराण जा मोती। ऐं हिन मेहराण जे मोतीअ में असांजो लाड़काणे जो हिकु ख़ूबसूरत चहिरो सतार अबड़ो जी वकोड़ वजूद में बहितरीनु कैरेक्टर कयो ऐं पथर दुनिया में त हुन अहिड़ो कैरेक्टर कयो जो अॼु ताईं नंढो ॿार हुजे वॾो हुजे कंहिंखो विसरियो न आहे। अचो त तव्हांखे मां कचहरी कयां असांजे तमामु बहितरीनु अदाकार अब्दुल सतार अबड़ो साहब। अब्दुल सतार अस्सलाम वालेकुम या अली मदद। वालेकुम अस्सलाम मौला अली पाक मदद बाबा। अब्दुल सतार ॾाढी दिलि खे ख़ुशी थी। मां आर्ट कौंसल आयुमि त तव्हांजो दीदार थी वियो। यूट्यूब ते मुंहिंजो चैनल आहे मज्जू सतार लाल ऐं हिकिड़ो मुंहिंजो प्रोग्राम आहे यूट्यूब ते रहंदो आहे मेहराण जा मोती। ऐं मूं चयो त तव्हां बि असांजे मेहराण जा मोती ई आहियो ऐं असांजे मेहराण जा हीरा ई आहियो ऐं तव्हां सां कुझु कचहरियूं कंदासीं ड्रामनि जे बाबति। ऐं तव्हां त पथर दुनिया में त हिकु तमामु बहितरीनु कैरेक्टर कयो, हुन में मां बि हुयुमि, पर तव्हां जेको हुन में कैरेक्टर कयो होटल वारो पहिरियों, पोइ वरी जॾहिं पुट जे मरण खां चरिया था थी वञे एहसान चरियो ऐं तमामु बहितरीनु कैरेक्टर लॻो। त अब्दुल सतार तव्हां केटीएन ते कुल ई घणा ड्रामा कया आहिनि ऐं हिन चरियो जेको किरदारु कयो पथर दुनिया में या ॿिया ड्रामा उन्हनि जे थोरो आगाही असांजे पब्लिक खे ॾींदव छो त उनखे पूरी ख़बर न आहे त अब्दुल सतार किथां जो आहे। मुकमल हिकिड़ो तारीफ़ तव्हां ॿुधाईंदव। भाउ सतार, पहिरीं ॻाल्हि त तव्हांजी महिरबानी जो तव्हां मिलियो ऐं मां तव्हांखे दिलि जे गहराइनि सां वेलकम कयां थो। महिरबानी भाउ। मां 1988 खां वठी हिन फील्ड सां लाॻापियल आहियां माशाअल्लाह। ऐं शुरूआती तौर त असांजो स्टेज जो हुयो, तक़रीबन 25 खां 30 ड्रामा मां स्टेज जा कया आहिनि। बिल्कुलु। उनखां पोइ 3 सीरियलूं मां कयूं, शोक सीरियल केटीएन। अच्छा, केटीएन जो तमामु कयो, उहे कहिड़ा कहिड़ा सीरियल? पहिरियों वकोड़ियल वजूद। बिल्कुलु। उनखां पोइ उनजे दौरान ई रविश जे नाले सां जी कहानी मंज़ूर कोयार साहब जी डायरेक्टर लुत्फ़ महमूद हुयो, जंहिंमें मुंहिंजो पंहिंजो खदड़े जो किरदारु हुयो। ऐं पोइ वरी तव्हां सां गॾु पथर दुनिया कयोसीं। वकोड़ियल वजूद बि तव्हां सां गॾु। वकोड़ियल वजूद मूंसां पथर दुनिया में मूंसां पथर दुनिया जो ऐं वकोड़ियल वजूद जो साॻियो ई डायरेक्टर ऐं राइटर बि साॻियो। डायरेक्टर अज़ीज़ साॻी साहब हो, राइटर नूर ज़हूर साहब जी महिरबानी आहे जंहिं किरदारु ॾिनो। बिल्कुलु। उनखां पोइ तक़रीबन 6-16 प्ले बि कया आहिनि। बिल्कुलु। अच्छा, इहो सतर पथर दुनिया में जॾहिं तव्हांजो कैरेक्टर चरियो थी वियो पुट जे मरण खां ऐं नंढे नंढे ॿारनि सां रांदि खेॾंदा पावा त वरी ॿार तव्हांखे ऐं मूंखे यादि कयो हिकिड़ी सीन में ॻोठ जे ॿारनि सच में तोखे पथर बि इहो कीअं वञा बाबा? ही ॿारनि जो हुजूम थी पियो वञे। असल में ॻाल्हि छा आहे त हू पिया चवनि त हीउ वाक़ई चरियो आहे, वाक़ई चरियो आहे। ऐं उनजे करे जे आम ॿारनि जो कमु आहे त चरे जे कढ भॼणु वरी उनखे पथर हणणु। ऐं तव्हां बि उते हुयो जो ॿारनि खे तव्हां बि जॻींदा हुयो जॾहिं रिकॉर्डिंग कंदा हुआसीं, पोइ ॿार पथर बि हणंदा हुया, लकुण हणंदा हुया। वॾी ॻाल्हि इहा आहे त जेको तव्हां नंढिड़ो छोकिरो तोखे ख़ासि करे ड्रामे में तंग पियो करे, खूनी माण्हू जो पुटु, उहो मुंहिंजो पंहिंजो ई दोस्तो भाइटियो हुयो नादिर हुसैन लाड़, जेको खूनी माण्हू जो पुटु थियो बागड़ाणी जो। पोइ हलंदे मां उन ड्रामे में हुनखे कटाए छॾियो हुउमि, स्कूल पहुचे त ॿार सभु पाचे त बागड़ाणी पोइ मुंहिंजे पढ़ाईअ ते हुनखे असरु थींदो, पोइ इन जे करे मूं हुनखे ख़तमु करे छॾियो। सही। अच्छा अब्दुल सतार, ऐं तव्हां ॾाढा सुठा कैरेक्टर कया ऐं माशाअल्लाह तव्हां जीअं बि कैरेक्टर में ईंदा हो त हुन में गुम थी वेंदा हो ऐं इनशाअल्लाह असांखे उमेदु आहे त अलाह सही कंदो अन क़रीब वरी को अहिड़ो सीरियल ईंदो जंहिंमें असां वरी गॾु कमु कंदासीं। ऐं हिकिड़ो नंढो अर्ज़ु त असांखे इहा बि ज़ाती तौर ते ख़बर आहे त सेट ते तव्हां ॻाईंदा हुयो ऐं तव्हांजो तमामु हिकिड़ो सुठो आवाज़ बि आहे ऐं कोशिशि कयो हिकिड़ो असांखे थुल्हो ऐं सुठो ऐं ॿुधाईंदो त तव्हांजी वॾी महिरबानी। कहिड़ो बि हुजे, सकीनानी साहब जो हुजे त अञा बहितर। उस्ताद बुखारी जी शाइरी आहे। जी जी। ऐं मंज़ूर सकीनानी मुंहिंजो आइडियल आहे। माशाअल्लाह। बिस्मिल्लाह। जेको हाल हबीब आहे बिस्मिल्लाह। तुझ तुक तेज़ निगाहुनि खां बचो को कोने, तुझ तुक तेज़ निगाहुनि खां बचो को कोने, छो त हर तीर लॻो ठीक गुथो को कोने।
तुझे तुकते सुनगा उनका बचो को कोने तुझे तुकते सुनगा उनका बचो को कोने शो त हर तीर लगो ठीक गुथो को कोने तुझे तुकते सुनगा उनका बचो को कोने माशाल्लाह माशाल्लाह को मरे प्यो को गरे प्यो को भरे प्यो आहूं को मरे प्यो को गरे प्यो को भरे प्यो आहूं को मरे प्यो को गरे प्यो को भरे प्यो आहूं तुझे पाड़े में सजी रात सुतो को वाह सही वाह तुझे पाड़े में सजी रात सुतो को कोने छो त हर तीर लगो ठीक गुथो को कोने तुझे तुकते सुनगा उनका बचो को कोने माशाल्लाह वॾी महिरबानी अब्दुल सत्तार वॾी महिरबानी दोस्तो ही हुयो असांजे सिंध जो असांजे लारकाणे जो बहितरीनु अदाकार असांजे लारकाणे जो रवासी लारकाणे शहर जो अब्दुल सत्तार अबलो जे पत्थर दुनिया में एहसान चरे जो कैरेक्टर कयो ऐं हिन जो तव्हां आवाज़ु ख़ूबसूरत आवाज़ उस्ताद बुखारी शाइरी ऐं मंजूर सखराणी जे आवाज़ सां हिकिड़ो तमामु बहितरीनु मशहूरु गीत हिन पंहिंजी आवाज़ में ॻायो ऐं तव्हांखे कीअं लॻो ऐं दोस्तो हीउ प्रोग्राम आहे मुंहिंजो मेहरान जा मोती यूट्यूब ते चैनल आहे मुंहिंजो मंजूर सत्तार लाल ॾिसंदा रहो मेहरान जा मोती वॾी महिरबानी GSN